मैंने दफ़ा पीपल पार्टी जी कया त जॾहिं MLA MPS तरफ़ां बि हिकिड़ो एहतजाज कयो वियो। इन में असांखे इहो नज़र आयो त हिकिड़ो नौजवान जेको आहे सियासी पार्टी जो कारकुन नाहक क़तल कयो वियो आहे। इन जे लाइ को मुज़मती बयान बि न आयो। इन महिल तव्हां छा था चओ? सिर्फ़ु इनखे असां छा सम्झूं? तव्हां इहो सम्झो त हीउ माण्हू सभिनि शयुनि में मुलविस आहिनि। भला महांगाई में छा पाण मुलविस न आहिनि छा? अटो कंहिं महांगो करायो आहे, सिंध गवर्नमेंट करायो आहे। शयुनि जी प्राइस कंट्रोल लिस्ट छो नथा लॻाइनि? इन जा SDM छा जूं पघारूं वठंदा आहिनि? इन जूं मार्केट कमेटियूं छा जे लाइ आहिनि? इन जा ॿिया इदारा छा जे लाइ आहिनि? हीअ पाण बदमाश आहिनि। हीअ पाण पंहिंजो पेट पालण जे पोयां आहिनि, पैसा खाइण जे पोयां आहिनि, राशी आहिनि। ऐं हिननि खे अवाम जो ग़रीब अवाम जो कुझु कोन्हे। पाण ई अवाम जे ख़िलाफ़ु पाण जलूस था कढनि, पाण ई फुरनि था, पाण अरबपति थियनि। तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि उनजा लीडर। तव्हां ॾिसी वठो खणी 10 साल पहिरियों छा, 5 साल पहिरियों छा, हाणे छा आहिनि। सभु पैसो ग़रीबनि जो, अवाम जो हिननि जेको आहे चूसियो आहे, खाधो आहे, पीतो आहे। हिननि खे अवाम जो दर्द कोन्हे, हिननि खे पंहिंजो दर्द आहे। कहिड़े नमूने वॾी सरकार वटि हाज़िरी भरायूं त जीअं असांखे इक़्तिदार में थोरो हथ हिसो पती मिले। हीअ सिंध खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। सिंध जो कहिड़ो इदारो छॾियो अथनि? महांगाई ॾिसो, बदमनी ॾिसो, बदमनी तव्हां ॾिसो था पिया। तव्हांजे कश्मीर में अॻु में घणा चाचा शहीद थिया हुया, छा थियो? घणा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। ईमानदार SP, ईमानदार फलाना फलाना किथे आहिनि? इहे सभु बदमाश आहिनि न। सभु सुता पिया आहिनि, कुझु नथा कनि। भला ॾींहुं ॾियाड़े जो क़तल थियो आहे छा गवर्नमेंट? ईअं सऊदी अरब में त थिए, उते त को माण्हू हथियार खणी बि न घुमंदो आहे हुनजो फोर्स जो माण्हू। ही माण्हू जेको रिश्वत ते SP आणनि था पिया, SHO पंहिंजी मर्ज़ी सां रखाइनि था पिया, DIG पंहिंजी मर्ज़ी सां रखाइनि था पिया। इहे हथ सां लॉ एंड ऑर्डर ख़राबु करनि था पिया। असां सख़्तु लफ़्ज़नि मुज़मत था करूं। असां सम्झूं था हीअ जेकी क़बाइली जड़ा आहिनि, इहा सभु बदमाशी गवर्नमेंट जी आहे। जेकॾहिं गवर्नमेंट उन बदमाशी खे ख़तमु करे इन वॾेरनि जे हिन में रसा विझे जेल में, त छो नथो थी सघे छा? 20-40 किलोमीटर जो फ़ासिलो ई न आहे जिते कचो वेठा आहिनि थिया। असांजे मिसाल घोटकी आहे, हिननि जे विच में रुगो मुख़्तसिर इलाइक़ो आहे, उहो गवर्नमेंट खां कुझु नथो थी सघे। बाक़ी वञी कश्मीर आज़ादु कराईंदा। शर्म अचणु घुरिजे गवर्नमेंट खे। इन बदमाशनि खे जेतिरे ते ॿुझो न ॾींदो ओतिरे ते ग़रीब माण्हू कीअं रहंदो? इज़तदार माण्हू मुश्किल सां, भला ॾिसो न हिकिड़े कबीले में मुश्किल सां हिकिड़ो माण्हू, सुलझल माण्हू, सियासी माण्हू, समाजी माण्हू, जेको माण्हुनि जो अवाम जो दर्द रखे पियो दिलि में, उहो जिदोजहद करे थो उन्हनि खे हटाइण जे लाइ। इहा पोज़ीशन आहे। माना ॿियो बि माण्हू कोई जीअं एक्टिव न थिए, हिकिड़ो माण्हू मरे ॿियो भाऊ ते भॼी वञे। इहा सीधी सही बदमाशी आहे। असां पंहिंजी सिंध सां वाइदो करे छॾियो आहे त धरती माउ जे लाइ आख़िरी फुड़े ते बि विढ़ंदासीं। असांजा सभु कारकुन शहीद थी वञनि। इन बदमाश जागीरदार पीर वॾेरो जेको निज़ाम आहे, फ्यूडल निज़ाम, इन जे ख़िलाफ़ु जिदोजहद असांजी जारी रहंदी। साईं, क़बाइली दहशतगर्दी ते आख़िर केसिताईं ताईं जेको आहे त माना हीअ ईंदो कंट्रोल ईंदो? पर हिन टाइम ते असां रिज़ल्ट जेको आहे ज़ीरो ॾिठो आहे। पुलिस जो चवणु आहे त असां कुझु माण्हू गिरफ़्तार बि कया आहिनि, अॼु बि रेट जेको आहे असां कयो आहे। तव्हां छा था सम्झो? पुलिस मां असां मुतमिन कोन्हूं न। ॾिसो हाणे ॾिसो, अॼु असांजो दोस्त अॼु शहीद थियो आहे, कल्ह थियो आहे, ठीकु आहे, त हिकिड़े ॾींहं में कुझु न कयूं। पर जेका माण्हू 2 महीना 3 महीना थिया गुज़ारे विया, उनमें छा कयो अथनि? बाबा हिते माण्हू माना जान छुटो, सूबेदार SP जो कीसो भरियो, जान छुटो। हिते कुझु कोन थींदो बाबा जेतिरे ते असां पाण सुजाग न थींदासीं। हिते जे माण्हुनि में क़ौमी ग़ैरत न थींदी, पाण में ॿधी न थींदी, नंढा नंढा इख़्तिलाफ़ जेतिरे ते न विसारींदासीं। असां थोरी शयुनि ते जेको विड़ा पिया हूंदा, खून क़तल आम इहे थींदो। इहे शयूं लॉ एंड ऑर्डर ते हथ सां ख़राबु था कनि न। जॾहिं SP छो असां वटि सिंध में को मेरिट ते SP न आहिनि छा? अचनि असां वटि को एतिरा 5-4 DSP ऐं पंहिंजो DIG सुठा कोन्हनि छा? छो था पंहिंजी मर्ज़ी सां रखनि न? मेरिट ते आहिनि न। छो गुलाम नबी मेमून काॾे वियो आहे, पीर मोहम्मद शाह काॾे वियो आहे? छो नथा उन्हनि खे पोस्टूं घुरनि? ॿिया इलाही सॼा अहिड़ा वेठा आहिनि थिया। पर छा आहे त वॾेरनि जी उहा कमदारी कोन था करनि, वॾेरनि जी ड्राइविंग कोन था कनि, वॾेरनि जे लाइ गाॾियुनि जा दरवाज़ा कोन था खोलनि। उनजे करे इहे जेका ईमानदार SP आहिनि, जेका माना घटि में घटि कमिटेड माण्हू आहिनि ग़रीबनि जी इज़त जे लाइ, उहो उन्हनि खे अॻे आणनि कोन था ॾियनि। हीअ पंहिंजा चमचा चेला आणनि था, जेके हुननि खे खटाऊ पुट आहिनि। अधु पैसा पाण खाइनि था, अधु वॾेरनि खे खाराइनि था, अधी फरियाल खे खाराइनि था। उनजी फरमाइश सां ईंदा, ज़ाहिर लॉ एंड ऑर्डर कीअं बहितर थींदो? तंहिंजे लाइ मां सम्झां थो हीअ घोटकी जो पंहिंजो SP तव्हांजो कश्मीर जो मुलविस न आहे, पर हिन सां जागीरदार ऐं प्लस सिंध गवर्नमेंट मुलविस आहे। इन में इमरान ख़ान जो कसूर कोन्हे। हे ताड़ियूं था भरनि, इमरान हरामी आहे। इमरान में तव्हां कहिड़ा हिलाली आहियो जेका 14 सालनि खां वठी असां ते इक़्तिदार कई वेठा हो साहदा। हिननि सिंध खे कहिड़ो खीर जूं नदियूं वहाए ॾिनियूं आहिनि। तव्हां स्कूल ॾिसो, तव्हां इस्पतालूं ॾिसो, तव्हां रोड ॾिसो, लॉ एंड ऑर्डर ॾिसो। को हिकिड़ो डिपार्टमेंट ॾिसो जेको ईमानदारी सां चङो ठाहियो हुजनि। हीअ बदमाश करप्ट माण्हू आहिनि दादा। असांखे खपे इंसाफ़, असांखे खपे अदल। असां चऊं था क़बाइली जहिड़ा जेकॾहिं ईमानदारी सां गवर्नमेंट चाहे त ख़तमु थी सघनि था।
उन्हनि वटि एतिरा जदीद हथियार आहिनि, जदीद फ़ोर्स MQM जहिड़ी दहशतगर्द तंज़ीम खे जेकॾहिं गवर्नमेंट चाहे थी टोड़े सघे थी। छा ही वॾेरा इहे थोरा घणा टोला जेका इन बदमाशनि वारा ॼणा हली सघनि था? असां सम्झूं था थी गवर्नमेंट पाण मुलविस आहे ऐं उन्हनि खे पाण इहो ॾिनो अथनि त तव्हां पाण में विढ़ंदा रहो, असांजो जीअं कमु हलंदो रहे। ॿियो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, सभु माण्हू इहे पाण मुलविस आहिनि। असां गवर्नमेंट सिंध खे मुलविस सम्झूं था, जेको इहे क़बाइली जहिड़ा ख़तमु नथी कराए ऐं जेको ग़रीबनि खे इंसाफ़ नथी वठे। बहरहाल असांजी पार्टी जो चेयरमैन साहिबु सुभाणे अचे थो सखर में, असांजी राति घणे ॻाल्हि मीटिंग बि थींदी, पाण में मां बि वञा थो ऐं असां गॾियल नमूने सां हिकिड़ो स्ट्राइक जो कॉल बि ॾींदासीं। ऐं जेका मां कंदकोट जे दोस्तनि खे चयो आहे, सुभाणे छा त असांजो सखर में जलसो आहे त ॿिए ॾींहुं जेको आहे सो सारे ज़िले में हे पंहिंजो मुज़ाहिरा कंदा जेका बि हिन में कंदकोट ज़िले में। ऐं गॾियल नमूने सां डॉक्टर साहिब सां सलाह करे को हिकिड़ो ॾींहुं असां रखंदासीं सारी सिंध जे ज़िले हेडक्वार्टर में, जेको आहे असां शहीद पुनल जी पंहिंजो शहादत ते जेको आहे सो भरपूर नमूने सां रैलियूं कंदासीं ऐं सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु जेको एहतजाज कंदासीं। थैंक यू।